सिंध हेडलाइन न्यूज़ पारा समूलन सिंधवासिन के भली कार हाज़िर है मसू भुरगड़ी का अली रज़ा की रिपोर्ट। मसू भुरगड़ी हाई स्कूल में समाजी तंजीम नज़ीर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारा एक ॾींहं जो कोरोना आगाही सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें नज़ीर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के अगवाननि माण्हुनि में मास्क, सैनिटाइज़र और साबुण विराया। इन मौके ते आगाही सेमिनार सां ॻाल्हाईंदे इशरत हसन, मूमल कोराई, आमना मेमून, सिंधियार सुमरो ऐं ॿियनि चयो त आवाम SOPs ते अमल न पियो करे। कोरोना वबा जो इलाज सिर्फ़ एहतियात आहे। हुननि चयो त असांखे घुर्जे पंहिंजी फैमिली मेंबरनि ऐं पंहिंजनि प्यारनि खे इन वबा जी ॼाण ॾियूं। हुननि वधीक चयो त कोरोना वैक्सीन आवाम लाइ फ़ाइदेमंद आहे। हर कंहिंखे घुर्जे त वैक्सीन कराए पंहिंजे ऐं ॿियनि जी ज़िंदगी खे महफ़ूज़ बणाए।